हीरा मोजी हीरा अज हे तुले फ्रूट आंदो है मैं अज हे तो गंजी खाऊं ही वठ पंहिंजो फ्रूट मुआ शर्म नथी अचे कंजूस सही छा एतिरो फ्रूट आंदो अथई हीरे कुजाड़ो कई तोखे केतिरो फ्रूट गिनजे आउं हयार जो हयार बाजार मां वठी अचां चङो पोइ ॿुधाणे मुंहिंजी हा सुणा छा छा खपई 2 किलो सूफ़ 7 किलो गिदरा ऐं 2 किलो ज़ैतून जेकॾहिं गिदरा न मिलन त अंब वठी अचजां करे कोथी छा चई हा हाजिर हाजिर ए त मामूली फ्रूट है बे हुकुम कर इहो त हींअर ई बाजार मां वठी तो अचां वञी जल्दी वठी अच त आऊं खायां पर हिकिड़ी ॻाल्हि सुणाए अंबनि जी त हींअर मौसम की ने मौसम हुजे या न हुजे मूंखे किथां बि घुराई ॾे मरी वे सेठ मरी वे हींअर न मुंहिंजी ज़ाल त कीने पर खपनि खोस आहे ज़ाल त जुड़ियमि पर साल खां पोइ हिन घर में त कारीअर कख हूंदा रोज़ मूंखे एतिरो ताज़ो फ्रूट आणे ॾींदे तॾहिं मुंहिंजो पेट भरबो हयारे वापसि आयसि वञा पियो जो वियुसि जो आयुसि ही मूंखे ॾे जेसि ताईं आऊं गुज़ारो कयां हो 10 किलो अंब 4 किलो जैतून अरे वञी तो या न यादि कयां 2.5 किलो अंगूर अरे सिलो ॼाणो मुंहिंजी स्वयं त वरी बूरियो बनी ते घुमरा पियो करे आओ मुदेरी ई खबर त मोहब सुई आहे ई खबर सुई पोइ बि माठ कयो पिया हलो ए आजो दिमाग़ थे ख़राब कीम थियो आहे मुंहिंजी गच ॾींहुं बूरो बनी ते कीन आयो पर हाणे वरी अचणु लॻो आहे ए सिलो मथां वसकारे जी मुद अचण वारी आहे ई न थिए जो इहो छोरो वरी उतो उभो हुजे ऐं हर जो बीठो हुजे न मुंहिंजी न ईअं कीन थींदो सुनो ना यार वञी बनी था चकरणी चो मुंहिंजी ए मुंशी गॾु असीं कीने गिनी वेंदासीं को गुजारे न ए पाण त कीन थो विड़े पर असांखे रोके छॾे पोइ पादर थो खाराए अरे मुंशी ओ ए याऊं गुजारो पे सुना न मुदेरी ए सिल्लू मोते हणी पिंड जी जिंद तो छड़ाए हाओ पिटी कयो ही गिड़ हलो बली ते न त सिद्धो न कयाऊं हलो तारो करया ना सिद्धो सभनी के हलो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो